तवेल ॿारनि बेत पे पढ़िया मूं सोचियो पे त पढ़ंदासीं अॻे टाइम मशीन फलाणो ऐं वाइट पॉसिबल कॾहिं थी वञे। मूं सोचियो पे ज़िंदगी जो कहिड़ो दौर आहे जंहिंमें माण्हू मोटी वञे त मज़ो अची वञे। मूं सोचियो त 6, 7 ऐं 8 क्लास उन में जे माण्हू वापसि हलियो वञे, थोरी सम्झ, थोरी ॻाल्हियुनि जो अहसासु, थोरा मज़ा, थोरो इंडिपेंडेंस, थोरा एडवेंचर्स। काश जेके नंढड़ा ॿार वेठा आहियो एक्सचेंज करण ते राज़ी हुजो त मूं वारी उमिरि ऐं एज तव्हीं खणो, तव्हांरी मूंखे थी करे। तव्हीं सोचींदा हूंदो जल्दी वॾा थी वञूं, वॾा थियूं, जल्दी प्राइमरी पूरी थिए, सेकेंडरी में अचूं, जल्दी मैट्रिक थिए, इंटरमीडिएट में अचूं, यूनिवर्सिटी पुॼूं। अॻियां को मज़ो कोन अथव, अॻियां रुगो अज़ाब आहिनि, मसल आहिनि।